ज़कात आहे। ज़कात भी जिन्हनि जो माल निसाब के पहुंचे तो उन्हनि ते ज़कात आहे। बाक़ी जेके टे शयूं आहिनि उहे इन ॿिनि शयुनि जी ताक़त रखण वारनि सां गॾोगॾु हर मुस्लमान ते फ़र्ज़ आहिनि। जेकॾहिं तौहीद नाहे तॾहिं इंसान अधूरो आहे, मुस्लमान अधूरो आहे। नमाज़ नाहे तॾहिं मुस्लमान अधूरो आहे। जेकॾहिं रमज़ान मुबारक जा रोज़ा नाहिनि तॾहिं बि यारो बुज़ुर्गो मुस्लमान अधूरो आहे। उन खां अलावा हिननि सभिनी इबादतनि जो जेको निचोड़ आहे उहो इंसान जी नेक नियती आहे। इंसान जे ज़मीर या सीने जे अंदरि जेका नंढड़ी दिलि रचियल आहे उन दिलि जो प्यालो ख़ाली हुजणु खपे। अल्लाह जे लाइ बि, अंबिया अलैहिस्सलाम जे लाइ बि, असहाब सरोवर रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे लाइ बि, ऐं हर नंढे वॾे इंसान जे लाइ बि। मुस्लमान तो मुस्लमान, पर जेके गैर मुस्लिम आहिनि उहे बि इंसान आहिनि। असांजे इलाइक़े में, असांजे मुल्क में असां सां गॾु जेकॾहिं रहनि था तो उन्हनि सां बि हुस्न सुलूक सां पेश अचणु इस्लाम असांजे मथां फ़र्ज़ ऐन कयो आहे। ईअं न आहे त गैर मुस्लिम आहिनि, असां उन्हनि जी इज़त कंदी दावत, उन्हनि जे घरनि में निहारी दावत, उन्हनि जे माल खे पंहिंजे हलाल सम्झंदा वठूं, न यारो न। इस्लाम गैर मुस्लिम ते हथ खणण जी तॾहिं इजाज़त ॾिनी आहे जॾहिं गैर मुस्लिम इस्लाम सां या मुसलमान सां बगावत करे, इस्लाम सां बगावत करे या के मुसलमान जी इज्जत में माल में हथ विझे पोइ इस्लाम जे तहत उन जे मथां हद जारी थींदी। ऐं पोइ बि उन ज़ुल्म जे करे, उन ज़ालिम जे करे हर गैर मुस्लिम नंढे वॾे खे, औरत के, मरीज के, बूढ़े पके के तकलीफ कान मिली। जेको मुजरिम आहे उनखे सज़ा ॾिबी। तो जेका नेक नियती आहे अच्छा आहे। हदीस शरीफ की किताब सुनन तिरमिज़ी के अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहले सहाबी अबू ज़र गफ़ारी रज़ियल्लाहु तआला अन्हु जिनके चंद नसीहत कयूं सफर में वञनि पिया, सवाल के अल्लाह के रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जिन अमल जे करे आउं जन्नत में दाख़िल थियां ऐं जहन्नम खां बची वञां। ऐं यकीनन आउं तव्हां मुस्लमान आहियूं, सब को जन्नत जो तलबगार आहे, सब को जन्नत जो तलबगार आहे। केर बि भाउ में सिरण खे पसंदि नथो करे। जेकॾहिं जंहिंखे पंहिंजे पाण ते नाज़ आहे त हा असां भले जहन्नम में वञूं, कई मुस्लमान जो नज़रियो आहे ऐं अल्फाज़ ज़बान मां कढंदा आहिनि। उन मुसलमान भाउ खे आउं थोरो अर्ज़ु कंदुसि जेकॾहिं तोखे भाउ में सड़ण जो शौक़ु आहे ऐं यकदम ये जुमला कढंदो था भले असां जहन्नम में वञी सड़ूं, तो थोरो तो पंहिंजे घर जे अंदरि जेका चुल्ह में ॿरंदड़ बाहि आहे घणी देर न, सिर्फ़ 5 खां 10 सेकंड सिर्फ़ हिकिड़ी आङुर रखी ॾेखार, ख़बर पइजी वेंदई त अल्लाह जो अज़ाब, अल्लाह जे इस्लाम सां बगावत छा हूंदी आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबी खे ॿुधाए पियो सभ खां पहिरियां तौहीद, नमाज, ज़कात, हज, रमज़ान मुबारक जा रोज़ा, नफ़िल इबादत, सदक़ात खैरात, उन खां पोइ जेका आख़िरी शइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबी खे ॿुधाई, जे मूं तव्हांखे ॿुधायो त हिन इस्लाम जो जेको निचोड़ आहे उहा नेक नियती आहे। इंसान जो अखलाक और किरदार, गुफ्तार सुहिणो बहितरीन हुजणु खपे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आखिर में जेके जुमला फरमाइनि था या अबू ज़र रज़ियल्लाहु तआला अन्हु, याद रखी छॾ जेकॾहिं इहे मथियां जेके मूं अमल ॿुधाया सब अमल तुंहिंजे अंदरि मौजूद आहिनि, पर जेकॾहिं तुंहिंजी ज़बान गार गंद खां, गिला ग़ीबत खां, ॿिए कंहिंखे तकलीफ़ ॾियण खां बची न थी सघे तो न तोखे तौहीद कम ईंदी, न तोखे नमाज़ कम ईंदी, न तोखे सदक़ात और खैरात कम ईंदा, न तोखे जिहाद कम ईंदो, न तोखे वरी अहले बैत जी मोहब्बत कम ईंदी। ही ज़बान जेका आहे
जना तलवार का तिखी आ जबान, इन जबान जा जेके इंसान के बेटे जख्म मिलंदा, इंसान डंडे वालो धक बर्दाश्त करे वेंदो आ, गोली वालो धक बर्दाश्त करे वेंदो आ, पर एक मुसलमान भाउ बे मुसलमान के जेके जबान सां घाव पहुंचाए तो, तकलीफ पहुंचाए तो, ये इंसान कदा भी बर्दाश्त नथो करे। जे अपने मुआशरे में चवणी मशहूर आ त अजबो के तुझा जुमला याद आगिन, हाँ वधीक मुझे बटन ते लूण न गुरक, माना के ये जबान सा एड़ा जुमला ए मोटे के मुसलमान के चया हुआ, या तो उन जमाने के बारे में हुआ, या उन जी इज्जत के बारे में हुआ, या उनके इस्लाम के बारे में हुआ, ऐसे तरीके से केव ताल्लुक सारे करा के बे मुसलमान के जबान जो घाव पहुंचाएगा, तो यार उस सब से बर्दाश्त नहीं दिया, जबान जो घाव रखो बर्दाश्त है, जबान जी ने तकलीफ बर्दाश्त नहीं थे, तो अजर सा मुसलमान पर मुहासबो कयो, एकड़ा अमल थोड़ा था कयो, टूटा फुटा अमल का कयो, ओ भी असां गार गंद गिला गिबत मौसीकी शायर अने कुफरिया जुमला चई करे पंहिंजी इबादत के निसो नाबूस कयो छॾियो। मूंखे ॿुधायो त असां कहिड़ी नीयत सां जन्नत जी नीयत रखूं था, कहिड़ी नीयत सां जन्नत जी उम्मीद रखूं था, जॾहिं त असांजी ज़बान ॿिए मुसलमान भाउ खे तकलीफ़ ॾियण खां नथी बची सघे। तो यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या दीगर अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदा को माण्हू ज़रे बराबरी उन्हनि जे बारे में को तौहीद जो जुमलो इस्तेमाल करे तो इस्लाम या हद ॿुधाया तो उन इंसान जी सज़ा सिवाय कत्ल जे ॿियो कुझु बि कोन्हे। छो अल्लाह जा अंबिया अल्लाह जा चूंडियल दाना आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मासूम ने ख़ता करारे छॾियो आहे ऐं उहे अंबिया उहे हुया जो इंसाननि एतिरे क़दुरु उन्हनि सां ज़ुल्म कया, पंहिंजी क़ौम वारनि एतिरे क़दुरु जबरी नाज़ कयो जो अल्लाह जो कसम आहे जेकॾहिं हिकु मुसलमान क़ुरान पढ़े न उनखे ख़बर पची वेंदी त अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम छा हुया। एतिरे क़दुरु हिकिड़े नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुख़्तसर वाक़ियो ॿुधाया, लूत अलैहिस्सलातु वस्सलाम। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु पाण चंद घर वारा जेके पुट हुया धीअर हुयो उन्हनि इस्लाम क़बूल कयो, घरवारी भी इस्लाम कबूल कोन कयो। इते हिकिड़ो नुक़्तो इहो मिले थो लूत अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो चूंडियल नबी आहे, पर पंहिंजी घरवारी जे इस्लाम कबूल न कराए सघियो आहे। माना अंबिया अल्लाह जे साम्हूं मुहताज आहिनि, इस्लाम जी ईमान जी अमल जी तौफ़ीक़ और हिदायत रब्बुल आलमीन जे हक़ में आहे, पर उहा काफ़िर जे लाइ मुसलमान थी करे अमल न करे समझो कि हम इस्लाम जो बागी आहे। बहरहाल लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका क़ौम हुई एतिरे क़दुरु ख़तरनाक गुनाह जे अंदर मुब्तला गर्क हुई, शहवत परस्ती, नफ्स परस्ती, बदकारी, कुराब अल्लाह अकबर कबीरा, औरतन सा ना मर्दन सा एतिरे क़दुरु बेहया बेगैरत क़ौम हुई, एतिरे क़दुरु जो जॾहिं अल्लाह जा फ़रिश्ता नाज़िल थिया, इंसानी सूरत में नाज़िल थिया, लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी जे घर में मौजूद आहिनि, क़ौम वारनि खे ख़बर पई आहे तो क़ौम वारा दौड़ंदा आया लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर खां, छो त नऊज़ु बिल्लाह असां इन्हनि छोकिरनि सां बदकारी कंदासीं। एतिरे क़दुरु जो लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही मुंहिंजा महिमान, हिन महिमान जे बारे में मूंखे रुसवा न कयो। उन्हनि छा चयो, छा असां तोखे मना कोन कयो हुयो त हिते को बि धायो महिमान न आइजां, जेकॾहिं तूं महिमान न आयो त उनजो नतीजो इहो निकिरंदो जेको असां कमु कंदा आहियूं। एतिरे क़दुरु बेहया बेगैरत क़ौम हुई ऐं उहा काफ़िरा क़ौम हुई, पर अॼु असांजो मुसलमान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहे। अफ़सोस जो असांजो मुसलमान भी इन कम जे अंदर मुब्तला आहे, इन बदकारी बदफेली के अंदर गर्क थियल आहे।
अल्लाह अकबर कबीरा। न मुसलमान जी इज्जत असां खां महफूज़ आहे, न ज़बान जे ज़रिए, न हथनि जे ज़रिए, न वरी माल मिल्क जे ॾाढ जे ज़रिए, न वरी असांजी शर्मगाह जे ज़रिए, सभिनी असांजे उज़रनि जे ज़रिए मुसलमान तो मुसलमान, पर गैर मुस्लिम जी इज्जत बि उन जा बि असां धॼियूं कढी छॾियूं आहिनि, उन्हनि जा बि असां त्योहार कढी छॾिया आहिनि। असां मुसलमान आहियूं यारो, या मुसलमानियत कान्हे का। मुसलमानियत नबी अलैहिस्सलाम जी इरशाद फरमाइनि था, मुसलमान जो मुसलमान मर्द हुजे या औरत हुजे, उन्हनि जो ताल्लुक नबी अलैहिस्सलाम ही ॿिन्ही हथनि जूं आङुरियूं मिलाए करे ॿुधनि था, मुसलमान जो ताल्लुक ई आहे। हिकिड़े मुसलमान खे कंधो लॻे, नबी अलैहिस्सलाम जो क़ुर्बान वञा, केतिरे क़दुरु इस्लाम जी मोहब्बत ऐं मवदत ऐं चाहत ऐं उल्फत ॿुधाई आहे ऐं मुसलमान जो पाण में ताल्लुक ॿुधायो आहे। त जेकॾहिं कंहिं मुसलमान खे केरु ॾंडो न, गोली न, गार गंद न, पर जेकॾहिं रस्ते सां बीहंदे टंडो लॻी पवे, उन मुसलमान खे जेका तकलीफ़ थिए थी, नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, जेको इस्लाम अव्वल के ॾियां उन इस्लाम में हिकु मोमिन खे कंधे लॻण सां जेका तकलीफ़ थिए थी, उहा सभिनी मुसलमाननि खे महसूस थियणु खपे। अॼु असां माल जे करे, मिल्क जे करे, बनी जी गिरांट जे करे, चंद हज़ारनि जे करे, चंद टकनि जे करे असां हिक ॿिए जे रत जा प्यासी आहियूं। मुसलमान आहियूं, ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहियूं। यारो, अॼु ईद मुबारक आहे, ईद मुबारक ख़ुशी जो त्योहार आहे। मुसलमान आहियूं, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम पंहिंजे शरीयत मुबारक में मुसलमाननि खे इहो सबक़ ॾिनो आहे त जेके बि तव्हांजे दिलनि जे अंदरि हिक ॿिए जे लाइ नफ़रतूं, कुदूरतूं, हसद, साड़, बुग़्ज़, कीनो हुजे, अल्लाह जी ज़ात खे ॾिसी करे मुसलमाननि खे माफ़ करे छॾियो। ऐं जॾहिं क़यामत वारे ॾींहुं इंसान ईंदो, रब्बुल आलमीन उन इंसान खां पुछा कंदो, हिन ते असां एतिरा ज़ुल्म कया, तो इनखे माफ़ करे छॾियो। ओ इंसान चवंदो, हा मुंहिंजा अल्लाह, मूं हिनखे माफ़ करे छॾियो। रब्बुल आलमीन चवंदो त मुंहिंजा माना माफ़ करणु मूं रब जी सिफ़त आहे, लिहाज़ा जेकॾहिं तो सभु खताऊं, सभु जहिड़ा घटा, सभु कुदूरतूं, हसद, साड़, कीना, जेके बि तोखे तकलीफ़ ॾिनई, सभु तो मूं रब जी रज़ा ख़ातिर माफ़ करे छॾिया। केतिरा बि गुनाहनि जा ढेर छो न हुजनि, रब फरमाए त मुंहिंजा माना मूं तोखे माफ़ करे छॾियो, तूं जन्नत में हलियो वञ। इहा आहे माफ़ी, इहा आहे मोहब्बत, इहा आहे चाहत। पर अज़ीज़ दोस्तों, दुख ऐं अफ़सोस इहो आहे जो शैतान मुंहिंजे आवाज़ साम्हूं हिकु अहिड़ी ॻाल्हि विछाए छॾी आहे जो असां खां इंसानियत वारो मर्द निकिरी वियो आहे, असां खां वालिदैन जी हमदर्दी जो मर्द निकिरी चुको आहे, असां खां अमल सां, इज़त सां पेश अचण जो मर्द निकिरी चुको आहे। अल्लाह जे क़ुरान जो एतिराम कीअं कजे, उन एतिराम करण जो मर्द निकिरी चुको आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो फरमान अची वञे, उनखे कीअं ॿुधो, कीअं उन ते अमल कयो। शैतान असांजे दिलनि जे अंदरि उहा इस्लामी जेका ज़मीर अल्लाह तबारक व तआला रखी हुई, उनखे शैतान ख़त्म करे असांजे दिल जे प्लाट खे साफ़ करे उते पंहिंजी शैतानियत जो झंडो हणी छॾियो आहे। हर कंहिं इंसान जी ज़बान ते इहो लफ़्ज़ आया ई आऊं, भले घणी ग़रीब आहे, भले घणी हिकिड़े वेले जो घर में खाधो आहे, ॿिए वेले जो न आहे, तॾहिं बि ॿाहिरि निकिरंदो माण्हुनि सां अहिड़े रवैये सां पेश अचे थो, गार सां, गंद सां, गिला सां, गीबत सां। न असांजी अमर महफूज़ आहे, न असांजी भेण महफूज़ आहे। दुख ऐं अफ़सोस थींदो आहे, कहिड़नि पाण में कोई मर्द पिया, हू हुनजी अमर खे नौज़ बिल्लाह शर्मगाह ते गार ॾे थो, हू हुनजी अमर खे ॾे थो, हू हुनजी नौजवान कुंवारी भेण खे गार गंद करे थो, ऐं हू हुनजी नौजवान कुंवारी भेण खे गार गंद करे थो, हू हुनजी पोड़ी ज़ईफ़ा ॾाॾी खे गार गंद करे थो, हू हुनखे गार गंद करे थो। ॿुधाए हुननि जो कहिड़ो ॾोह आहे? इहो इस्लाम आहे, इहा मुसलमानियत आहे, इहा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे तालीम मिलियल आहे। यारो न, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पूरी ज़िंदगी खणी ॾिसो, जंहिंखे असां नबी मञूं था, मूंखे न ॾिसो, नबी खे ॾिसो। जंहिं अल्लाह खे इस्लाम सां नवाज़ियो आहे,
उनके ॾिसो वो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे इस्लाम जे अंदर गार गंद गिला गिबत के बिल्कुल उनजो सफ़ायो करे पोइ असां ताईं इस्लाम पहुचायो आहे। अॼु सोशल मीडिया ते वञो, नेट ऐं व्हाट्सएप यूट्यूब जी रोशनी में तव्हां वञो, अल्लाह ताला जे मुक़द्दस हस्तियत के एतिरे क़दुर गार गंद लानतबाज़ी कई पई वञे जेकॾहिं उहे अल्लाह ताला जूं मुक़द्दस हस्तियूं हिन ज़मीन ते न हुजनि हा त यारो अॼु तव्हां ऐं हिकु मुस्लमान मस्जिद में न हुजूं हा, बल्कि शायद के मंदिर खाने में हुजूं हा, शायद के मूर्ति जे साम्हूं बीठल हुजूं हा। उहे शख्सियतूं कहिड़ियूं हुआ? सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, अबू बकर खां वठी करे सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला नंढड़े वॾा नंढड़ो सहाबी, नंढड़े वॾा नंढड़ी सहाबियात, जेकॾहिं को इंसान उन ते गार गंद उन्हनि ते लानत करे थो उहो इंसान पंहिंजे ईमान में शक समझे। छो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका ग़ज़वा बदर जो मौक़ो आहे। अॼु मुसलमान मंशियात जा आदी, शराब जा आदी, विस्की जा आदी, भंग जा आदी, सिगरेटन जा आदी, जिन्हनि खे अहले बैत जी सही माना में ख़बर कान्हे का, उहे नेक ते हलनि था, सहाबा खे गारियूं ॾियनि, उहे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला खे गारियूं ॾियनि था, उहे उमर फारूक रज़ियल्लाहु ताला खे गारियूं ॾियनि था। यारो तानो असां ते ईंदो आहे त ही वहाबी फिक्र कोन आहिनि। पूरी दुनिया जी नेट जे दुनिया में वञी करे घुमी ॾिसो, या हर सुन्नी मौलवी सां पोइ हदीस जो हुजे, देवबंदी जो हुजे, बिरेलवी जो हुजे, कंहिं जे बि वातऊं कंहिं सहाबी या सहाबियात जी या अहले बैत रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन वजा कंहिं जे बारे में बि तौहीद जो जुमिलो कोन मिलंदो। अहले सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे जेको इंसान अबू बकर खां वठी अहले बैत खां वठी नंढड़े वॾा नंढड़े के सहाबी ते भी थोड़ी ज़बान दराज़ी करे तो वो इंसान दायरे इस्लाम का खारिज आहे। इहो इस्लाम जे तो सहाबी तो सहाबी आहे, पर आम जीअं तव्हां आऊं आहियूं इहो इस्लाम तव्हां आऊं हिक ॿिए खे गार ॾियण खे बर्दाश्त कोन थो करे। अमल चट जो वञनि त जेको सहाबी खे गार गंद करे मूंखे ॿुधायो हुनजो छा बचंदो? अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे बारे में चंद औकात जे साम्हूं अल्लाह जे क़ुरान जो आयतूं रखां। अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे, मुसलमान जेको मुसलमान हूंदो, जंहिंजो क़ुरान ते एतमाद ऐं यकीन हूंदो, तो यकीन ॿुधण खां बाद में सहाबा जी कुदूरत ऐं बुग़्ज़ ऐं हसद साड़ खां पंहिंजे सीने खे ईअं साफ़ कंदो जीअं पंहिंजे लाइ इज़त खे समझे थो, जीअं पंहिंजी हिफ़ाज़त समझे थो, जीअं पंहिंजा पाक ऐं साफ़ ऐं चमकंदड़ कपिड़ा पंहिंजे जिस्म ते पाइण समझे थो ऐं उन्हनि खे हुस्न जमाल समझे थो, यकीनन क़ुरान ॿुधण खां बाद में उनजी दिलि बि साफ़ हूंदी। तारीख़ जे किताबनि जा चंद हवाला खणी करे जिन्हनि जी का बि हक़ीक़त कान्हे का बयान करण वारा कूड़ा कूड़े जा पुट हुआ। आऊं कोन थो चवां जिन्हनि किताब लिखिया, जिन्हनि ॻाल्हियूं लिखियूं, उन्हनि इन्हनि ॻाल्हियूं लिखण खां बाद में उन्हनि जो निचोड़ बि वाज़े कयो त ही ॻाल्हियूं हिन दौर में हिन सहाबी जे बारे में चयो वियो ऐं हिननि जी हक़ीक़त ही आहे। यारो अल्लाह जो क़ुरान आहे, सूरतुल आल इमरान आहे। हिन तालिब इल्म जो दर्स पंहिंजे कननि में पंहिंजे दिलो दिमाग़ में विहारे छॾियो। जेकॾहिं सहाबा जी इज़त ऐं अज़मत असां वटि न रही आहे पोइ असां वटि पंहिंजी इज़त ऐं अज़मत कान रहंदी, पोइ असां वटि मालिकनि जी इज़त बि कान रहंदी, पोइ अवां जे मुंहुं जो माल बि महफ़ूज़ कोन रहंदो, अवां जे मुंहुं जो नौजवान न्याणो बि महफ़ूज़ कोन रहंदो। छो जो असां उन्हनि जी इज़त ते हमलो कयूं था जिन्हनि खे रब्बे काइनात इज़त ॾिनी आहे। अल्लाह जो क़ुरान आहे, चवनि था त ग़ज़वे उहद में भॼी विया हुआ। सोशल मीडिया ते वञो, उमर ते नऊज़ुबिल्लाह लानत आहे, अबू बकर ते लानत आहे, चवनि था उहद जे मैदान में ए भॼी विया हुआ। अल्लाह जो क़ुरान यादि रखिजो, सूरतुल आल इमरान आयत नंबर 155 जे अंदर, सूरतुल आल इमरान आयत नंबर 155 जे अंदर, सूरतुल आल इमरान आयत नंबर 155 जे अंदर अल्लाह ताला ग़ज़वे उहद जो तज़किरो कयो आहे। फरमाया इन्नल लज़ीना
तवल्लौ मिनकुम यौमल तक़ल जमआन इन्नमा इस्तज़ल्लहुम अश-शैतानु बिमा कसबू व लक़द अफ़ल्लाहु अन्हुम। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाते गज़वा उहद जब के काफिर मुसलमान जो जरा पाण में मुकाबलो थियो चंद सहाबा जी गलती जे करे शैतान जे बहकाइण जे करे चंद सहाबा अटे पोइते थी विया मुसलमानन के घणो नुक़सान पहुतो। कायनात जो रब चए थो वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम इन्हनि सहाबा जी गलती के मो रब कायनात माफ़ करे छॾियो आहे। ही अहले बैत सां मुहबत जी दवा करण वारो जाहिर किस्म जो मंशिया जो आदि किस्म जो माण्हू चए थो उमर भॼी वियो हुयो उस्मान भॼी वियो हुयो हिकिड़े मुसलमान जो जेकॾहिं क़ुरान ते ईमान हूंदो रब फरमाए थो उन्हनि जी जेका ग़लती सां मो रब माफ़ करे छॾी आहे। रब माफ़ करे तो ही मुसलमान माफ़ कोन थो करे। क़यामत वारो ॾियारो थींदो ही रब जो क़ुरान हर हिकु इंसान ते दुआईंदो। सही मुस्लिमा किताब तहारा जे अंदर क़ुरान मजीद जी फज़ीलत जो चैप्टर आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए था क़ुरान या तो माण्हू जे बारे में ॾाहींदो या माण्हू जे मथां ॾाहींदो। अल्लाह जो रसूल इहो किया फरमायो त माण्हू जे बारे में फिराक रसी कराए उनते जेके ज़ुल्म थिया हूंदा उनते जेके ॾाढ पायूं थियूं हूंदियूं उन्हनि जी फिराक रसी कराए क़ुरान मजीद उन इंसान जे बारे में वकील थी करे कराए करे उन इंसान खे आज़ाद करे जन्नत में पहुचाईंदो। पर हिकिड़ा अहिड़ा बदवर्तमान हूंदा जिन्हनि जे मथां क़ुरान ॻाल्हाईंदो ते अल्लाह ऐं हिन वटि मौजूदु हुयुसि पढ़ी मूंखे ॿुधायो बि थो हुयो उनजे बावजूद बि हिननि मूंखे मञियो कोन मुंहिंजी इज़त कोन कयो ऐं जिन्हनि शख़्सियतनि खे अल्लाह हिन क़ुरान में माफ़ कयो आहे उन्हनि खे मुसलमान गार गंद कंदो वञे मूंखे ॿुधायो क़ुरान हिन खे माफ़ कंदो पहिरियां अल्लाहु अकबर। उन खां पोइ वरी चवनि था ग़ज़वा उहद ग़ज़वा हुनैन में फिलहाल सहाबी बची वियो। हालांकि ग़ज़वा हुनैन जे बारे में का भी सही सनद सां रिवायत साबित कान्हे का जंहिंमें जेको कोई सहाबी अॻिते पहुतो थियो जेको सहाबा जिन्हनि इस्लाम क़बूल कयो पंहिंजो औलाद पंहिंजो जान माल सभु कुझु तन मन क़ुर्बान करण जे लाइ कंध कपाइण जे लाइ उहे सहाबा वरी भॼन पिया तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ कोन हुआ। अल्लाह जो क़ुरान आहे सूरतुल हदीद आहे 9 हिजरी में सूरतुल हदीद नाज़िल थी आहे। यारो ये आयतूं चंद आयतूं तव्हां यादि रखी छॾियो हर शैतान बदबख्त किस्म जे माण्हू खे तव्हां रब जे क़ुरान सां ख़ामोश कराए सघो था। अल्लाह जो क़ुरान आहे सूरतुल हदीद आहे ग़ज़वा उहद थी आहे शवाल 3 हिजरी जे अंदर शवाल 3 हिजरी जे अंदर ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा सां जेको ग़ज़वो कयो ग़ज़वा तबूक उहा 9 हिजरी जे अंदर ग़ज़वा तबूक थी आहे ऐं सभ जा सभ साहिब ग़ज़वा तबूक में शामिल हुआ। अल्लाह से जो क़ुरान सूरत तौबा 11 सिपारो रब फरमाते लक़द ताबल्लाहु अलन नबिय्य वल मुहाजिरीन वल अंसार। अल्लाह से मुहाजिरन के अंसारन के ईमान वालन के नबी के सभनी के रब माफ करे छॾियो। 9 हिजरी के अंदर ग़ज़वा तबूक किया ही चंद जेके ज़ईफ़ कूड़ा मन घड़त वाक़िया ऐं लिखण वारा बि हिननि जा पंहिंजा उन्हनि जा लिखी करे सोशल मीडिया ते फेसबुक ते अवाम नाज़ जे साम्हूं शराब नोशीदा जेके आदि माण्हू आहिनि बेहयानि जा आदि माण्हू उहे सहाबा जी इज़त ऐं अज़मत ते ॻाल्हाइनि था। रब जो क़ुरान जे पूरे पाक हस्तूं चवनि था 5 तन पाक असांजे अचनि ते असांजो ईमान आहे पर रब जो क़ुरान चए थो त सहाबा सहाबियात सभु तन पाक आहिनि। 9 हिजरी जे अंदर नबी सां गॾु आख़िरी ग़ज़वो ग़ज़वा तबूक थियो आहे ऐं 9 हिजरी जे अंदर ग़ज़वा तबूक खां बाद में सूरत हदीद नाज़िल थी आहे। 27 सिपारो आहे रुकू नंबर 12 आयत नंबर सूरत हदीद जी 10 रब फरमाए थो जिन्हनि मक्को फतह थियण खां पहिरियां इस्लाम क़बूल कयो ईमान आंदो अल्लाह जी राह में ख़र्च कयो ऐं जिन्हनि मक्को फतह थियण खां बाद में इस्लाम क़बूल कयो ईमान आंदो अल्लाह जी राह में ख़र्च कयो रब फरमाए थो सभिनी सां जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे। 9 हिजरी जे अंदर सूरत हदीद नाज़िल थी आहे। चवंदा नऊज़ुबिल्लाह मुआविया अहिड़ो हुयो चवंदा नऊज़ुबिल्लाह सैयदा आयशा अहिड़ी हुई चवंदा नऊज़ुबिल्लाह उमर फारूक अहिड़ो हुयो। यारो अज़ीज़ो दोस्तो रब जो क़ुरान चए थो दुनिया भर में जेकर
हस्तियूं जन्नत जो सरदार हस्तियूं ऐं ग़ज़वा फ़तह जेका थी आहे मक्का फतह थियो आहे 8 हिजरी में 8 हिजरी खां बाद में 9 हिजरी के अंदर सूरतुल हदीद नाज़िल किया। रब फरमाए तो सब सहाबी अबू बकर सिद्दीक हुजे, उमर फारूक हुजे, उस्मान गनी हुजे, हैदर कर्रार, कातिल मरहब, फातिह खैबर, सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु या अहले बैत किराम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो न हुजन रब फरमाए तो सब जा सब जन्नती आहिनि। पोइ मुआविया रज़ियल्लाहु तआला छो न हुजे, सुफियान रज़ियल्लाहु तआला छो न हुजे, सब जा सब सहाबी जन्नती आहिनि। अल्लाह फरमाए तो जन्नती आहिनि। ये मुसलमान अहले बैत सां मोहब्बत जी दावा करे तो ऐं ॿिए सहाबा के गालियूं थो खे कुरान जो मुनकिर थो। यारो दोस्तो आख़िरी जुमला इहे आहिनि ॿुधारा पंहिंजे दिलनि मां हिकु ॿिए जे लाइ कुदरत ख़तम करे छॾियो। असांजे साम्हूं शैतान फिरके वारियत जी ॼाण विछाए छॾी आहे। तव्हां भले मुंहिंजूं ॻाल्हियूं न मञो त न मञो, आयत नंबर ॿुधाईंदो आहे, हदीस ॿुधाईंदो आहे, सब कंहिंजी मस्जिद में कुरान मजीद तर्जुमे वारो पियो हूंदो। हदीस जा किताब हथ करे वञी पढ़ो, पंहिंजी इस्लाह पाण कयो, पंहिंजे ईमान के, पंहिंजे इस्लाम के, पंहिंजे ज़मीर के, पंहिंजी इज्जत और आबरू के यारो दोस्तों बुजुर्गों महफूज रखो ऐं याद रखी छॾियो अवां जो ईमान, अवां जी मुंहिंजी इज्जत, अवां जो माल मुंहिंजो माल, अवां जी अमल ऐं अवां जी नौजवान न्याणी, अवां जे घर जी इज्जत और आबरू तॾहिं बचंदी, तॾहिं महफूज हूंदी, तॾहिं हिफ़ाज़त में हूंदी जॾहिं ॾिन जूं इज़तूं, ॾिन जा माल, ॾिन जी गैरत, ॾिन जा घर अवां जे मुंहिंजे हथनि खां, शर्मगाह खां, अखियुनि खां महफूज हूंदा, ज़बान खां महफूज हूंदा। अल्लाह से फरमाए तो मोमिन सब जा सब भाई आहिनि, मोमिनात सब जूं सब पाण में भेनरूं आहिनि। इख़्तिलाफ़ थी वञे ठाह करायो, दुरुस्त करायो, इस्लाह करायो, जेड़ो खत्म करायो, यकजोती सां, मवद्दत ऐं उल्फत ऐं चाहत सां सब जा सब गॾिजी करे मोहब्बत ऐं प्यार सां रहो तो पोइ यकीनन शैतान असांखे नुक़सान नथो ॾेई सघे। यारो अॼु ईद जो ॾियारो आहे, वरी हिकु दफ़ा और पंहिंजे तरफ़ां बि जेकॾहिं के मुसलमान ऐं अल्लाह जी तौफ़ीक़ सां, अल्लाह जी तौफ़ीक़ सां तक़रीर जे अंदर जेके कुरान जा हवाला ऐं हदीस मुबारका जा हवाला ॾेई करे जेको आऊं बयान कंदो आहे, यकीनन में जुमला सख़्त हूंदा, यकीनन मुसलमान भाइरनि खे तकलीफ़ थींदी हूंदी, पर इन जे करे आऊं ज़मीर खे जो जोड़ींदो आहे त अल्लाह जो कुरान असांखे कहिड़ो इस्लाम थो सेखारे, कहिड़ी इंसानियत थो सेखारे। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जिन शरीयत कहिड़ी इंसानियत ऐं कहिड़ो इस्लाम थो सेखारे, अवां ऐं आऊं कीअं आहियूं। बाक़ी उन खां अलावा केर बि मुसलमान भाउ सां मूं को पुठो जुमिलो न ॻाल्हायो हूंदो, कंहिंजी इज़त ते को हमलो न कयो हूंदो। तो दोस्तों जेकॾहिं मूंखां का ग़लती, का ख़ता इंसानी तौर थी हुजे, ईअं सम्झो त आउं तव्हांजो बचिड़ो आहियां, मुंहिंजे मथां अवां जी इज़त इकराम अदब करणु ईअं हक़ ऐं फ़र्ज़ आहे जीअं मुंहिंजे सॻे बाबा ऐं सॻे अमर जो मुंहिंजे मथां हक़ ऐं फ़र्ज़ आहे। ऐं आउं यकीनन वध में वधि इहा कोशिश बि कयां थो, कहिड़ो बि मुसलमान भाउ हुजे, ग़रीब आहे या अमीर आहे, पंहिंजो या परायो आहे, मुसलमान तो मुसलमान, पर तारी गैर मुस्लिमन का पुछा कयो न उहे बि मुंहिंजे बारे में शिकायत कोन कंदा। तो यारो दोस्तो पंहिंजे अखलाक के, पंहिंजी सीरत के अपनायो, ज़बान के सिद्धो ऐं दुरुस्त रखो, पंहिंजे अखियुनि खे झुकायो, उन में हया शर्म गैरत पैदा कयूं, पंहिंजे माल के हराम खोरी खां, गरीबन यतीमन मिस्कीनन जे मथां ज़ुल्म जबर, उन्हनि जो हक़ खाइणु, उन्हनि जूं बचतूं खाइण खां असां पंहिंजे पाण खे बचायूं, तॾहिं असां पक्का सच्चा मुसलमान थींदासूं। सभ खां पहिरियां आउं पंहिंजे तरफ़ां थियल तमामु ग़लतियुनि जी दिल जे गहराई सां सभिनी भाइरनि खां माफ़ी जो सवाल थो कयां त ईद जो ॾियारो आहे, रब जे ख़ातिर तव्हां मूंखे माफ़ करे छॾियो। मूं रब जे ख़ातिर जंहिं बि मां मुसलमान मुंहिंजे बारे में यकीनन ॻाल्हाइनि बि था, ॿुधो बि था, दुख बि थिए थो, पर रब जी बारगाह में सवाल कंदा आहियूं, या अल्लाह इनखे ख़बर कान्हे का वीचारे खे तो कुरान छा आहे, हदीस छा आहे, इन्हनि कॾहिं ॿुधो ई कोन्हे, कॾहिं ॿार बंदि कनि पिया, कॾहिं पोयां ॻाल्हाइनि पिया। रब तो उनखे पंहिंजी रहमत कर, उनखे कुरान जी तालीम नसीब कर, उनखे हिदायत सां नवाज़। अल्लाह जो कसम आहे इन जुमलनि खां अलावा पंहिंजी ज़बान मां ॿियो को जुमिलो,
इंतकाम जो बदले वठण जो न हूंदो आहे। लिहाज़ा सभ जा सभ मुसलमान भाइर ऐं भेनरूं अमलूं जेके पंहिंजा इख़्तिलाफ़ आहिनि, तनाज़ात आहिनि, झेड़ा झटा आहिनि, मिल्कियत जा मसला आहिनि, सुहिणे नमूने सां चार चंदनि खे विहारे करे कमियूं कोताहियूं ॾाढायूं कमियूं हर इंसान में आहिनि। जेकर असां उन्हनि ॾाढाइनि खे कमियुनि कोताहियुनि खे ॾिसंदासीं, तूं अहिड़ो आहे, तूं अहिड़ो आहे, तूं अहिड़ो आहे, तॾहिं बि ठाह कोन थींदो। जेकॾहिं मुंहिंजे अंदरि 5 खामियूं आहिनि त उते 5 जेको आहे सो माना खूबियूं बि हूंदियूं। हर इंसान में इहे शइ अल्लाह जे तरफ़ां फितरी तौर हिकिड़ी रखियल आहे। त लिहाज़ा नंढड़ियूं वॾड़ियूं जेके कुदूरतूं आहिनि, ख़ताऊं आहिनि, तनाज़ात आहिनि, इख़्तिलाफ़ आहिनि, सभ जा सभ हिक ॿिए खे माफ़ करे जीअं ख़ुतबो ख़तम थिए बिल्कुलु सीना सीने सां मिलाए करे, दिलों दिलनि सां मिलाए करे, मोहब्बत ऐं चाहत सां मिलंदे पंहिंजी दिलि ते उन हसद सार बुज़ खां ख़तम करे पोइ हिन अल्लाह जे घर मां निकिरूं ताकि रब जा फ़रिश्ता जॾहिं मुंहिंजो अवां जो अमल खणी वञनि त अल्लाह जी बारगाह में साफ़ शफ़ाअत ऐं इत्तिहाद मोहब्बत वारो अमल अल्लाह जी बारगाह में पहुचे। अज़ीज़ दोस्तों बुज़ुर्गो, इहो चंद इस्लाही नसीहतूं असां हिक ॿिए खे माफ़ कयूं, हिक ॿिए सां मोहब्बत ऐं चाहत तुके वक्त में हिक ॿिए जो सहारो बणिजो। गार गंद गिला गिबत खां पंहिंजे पाण खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे औलाद खे मंशियात खां, मौसीक़ी खां बचायो। तॾहिं अवां जी मुंहिंजी इज़त बरक़रार रहंदी, माल बरक़रार रहंदो, वरना इहे शयूं कॾहिं बि बरक़रार कोन रहंदियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका, हदीस शरीफ जी किताब सही मुस्लिम हदीस नंबर 1164 के अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जे रमजान मुबारक का रोजा रखा सुम्मा अतबअहु में सित्तम मिन शवाल, रमजान मुबारक का बाद में यानी अॼु जो ईद जो ॾियारो जीअं रात ईंदी, जीअं फजर थिए त वरी के माण्हू रमजान मुबारक का पोइ 6 रोजा लगातार रखिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, कान कसियाम दहर, होया के उन इंसान पूरे साल का रोजा रखी छॾिया। ऐं जेको दहर लफ़्ज़ आहे हदीसन में मुतलक ज़माने के ता हयात जॾहिं बि इस्तेमाल थियो आहे त जेकॾहिं साल कढिजे तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं, वॾे फ़ख्र ऐं फज़ीलत जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं उमिरि कढिजे अञा ई वॾी सुठी ॻाल्हि आहे। त 6 रोज़ा शवाल में, शवाल जी 3 तारीख़ खां रोज़ो शुरू थींदो 7 तारीख़ ताईं। इहे जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां रोज़ा साबित आहिनि। ॿियो आहे ईद वारे ॾियारे ते हिक ॿिए खे ईद मुबारक हुजण कीअं आहे, बिल्कुलु करी सघूं था। इन में का बि जेको आहे सो कमाहत या बुरी ॻाल्हि कान्हे का। ईद वारे ॾियारे ते हिक ॿिए खे भाकुर पाए करे मिलण में छा आहे, इन में को बि गुनाह कोन्हे को, बिल्कुलु मिली सघे थो। जॾहिं तो कुछ हज़ार तव्हांखे इन ॻाल्हि खां मुमकिन आहे कंहिं रोकियो हुजे या मुमकिन आहे अॻिते अची रोकण जी कोशिश बकनि थी, सुनत मां साबित कोन्हनि, पर सहाबा जो इहो अमल आहे। उन खां अलावा ईद उल फितर जे ॾियारे ते जीअं चंड नज़र अचे तकबीर शुरू थींदियूं आहिनि, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। जीअं ईद उल फितर जो चंड नज़र अचे शाम जो सिज रखे ताईं ईद उल फितर वारे सॼे ॾियारे ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा रस्ते में ईंदे वेंदे में इहे तकबीर चवंदा हुआ। जॾहिं ते ईद उल अज़हा वारे मौके ते जीअं ई 10 शवाल सुबुह जो फजर नमाज़ 10 ज़िलहिज्जा फजर नमाज़ पढ़ी बस कंदा हुआ। 3 ॾींहंनि ताईं जेसीं ताईं कुर्बानी हले थी तेसीं ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे तकबीर चवंदा हुआ। अल्लाह साईं खां दुआ आहे त शायद अल्लाह साईं मूंखे अवां खे कुरान हदीस के पढ़ण समझण उन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जेके नबी सभु आया उन जी इज्जत और आबरू के असां के पंहिंजे ग़लत सोचन का, नजरियात का, फिक्रियात का बचण जी तौफीक अता फरमाए। जेके सहाबा किराम हुआ असहाब सबूरा उन्हनि खे रब माफ़ करे छॾियो आहे। जेके ग़लत ऐं बातिल ॻाल्हियूं आहिनि, जेके फितने जे लाइ फैलाए करे ॿियनि मुसलमाननि जे ज़मीन खे झिंझोड़ो वेंदो आहे, लाज़मी आहे। वॾेरनि जो बि आहिनि, ॻोठ में वॾेरो आहे उन सां 10 माण्हू मोहबत कनि था, 10 माण्हुनि सां ॾाढाई जे करे उन सां बुग़्ज़ बि रखनि था। यार हिन वॾेरे असां सां कहिड़ी चङाई कई आहे। लाज़मी आहे जेकॾहिं जिन्हनि ते दाज थियो आहे, जिन्हनि ते ज़ुल्म थियो आहे, इहे जेकॾहिं वॾेरनि जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदा त
तो जेके मोहब्बत कंदा उन जी दिल दुखंदी जॾहिं त असहाब सगोरनि जी जेका पूरी शख्सियत ऐं खानदान आहे रब उन्हनि खे माफ़ करे छॾियो आहे। जेकॾहिं फेसबुक ते को मवाली मोलाई वेही करे घटि वधि ॻाल्हाए त असांजी दिलि त ॾुखंदी न, कोई त ॻाल्हाईंदासीं न, कोई बि रब जो क़ुरान पढ़ी करे ॿुधायूं था इन्हनि वांगुरु लानत 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 फिलाणो ही फिलाणा यज़ीदी फिलाणा, इहा इस्लामी यारो तबलीग कान्हे, इहो वॾो फितनो आहे। इहो हिकिड़े इंसान जे अंदरि दुश्मनी पैदा करण जो हिकिड़ो ज़रियो आहे। सुन्नी शिया खे जंग कराइण जो हिकिड़ो इहो ज़रियो आहे। लिहाज़ा हर अहिड़नि इंकिशाफात खां, हर अहिड़े फितने ॻाल्हियुनि खां, ख़ुसूसन अल्लाह जे दीन जे बारे में जेका ॻाल्हि हुजे बची वञो। तव्हां वटि इल्म, मूं वटि इल्म कहिड़ो आहे जो असां सहाबा जे बारे में ॻाल्हायूं था। यकीन कयो सहाबा जी जेकॾहिं इज़त ऐं अज़मत बाक़ी रहंदी त अॻिते असांखे ईंदड़ खानदान ऐं नसलनि जे लाइ इस्लाम बाक़ी रहंदो। जेकॾहिं न त ही इस्लाम इन्हनि दुश्मनान इस्लाम जे इन कुदन करतूतनि जे करे इस्लाम तबाह थी वेंदो। ऐं जॾहिं इस्लाम तबाह थींदो त क़यामत वारे ॾींहुं रब अव्हांखे मूंखे जेका सज़ा ई पकड़ ॾींदो कंदो ऐं अज़ाब ॾींदो हिननि कमनि कोताहियुनि जे करे सभु जा सभु ज़िम्मेवार हूंदासूं। यारो सहाबा जी इज़त ऐं अज़मत खे, अहले बैत जी इज़त ऐं अज़मत खे बाक़ी रखो। हर हिकु इंसान इन ॻाल्हि खे बर्दाश्त नथो करे जेको सहाबा जे बारे में ॻाल्हाए थो। ऐं यकीनन आख़िरी जुमला सहाबा अंबिया अहले बैत जी ज़िंदगी में न कॾहिं मां भेण ते गार हुई, न कॾहिं पीउ ते गार हुई, न कॾहिं इज़त आबरू ते गार हुई, न कॾहिं गिला गिबत हुई, न कॾहिं सिगरेट पीतऊं, न कॾहिं नसवारी नाश खाधऊं, न कॾहिं सुपारी खाधऊं, न कॾहिं चर्स पीतऊं, न वरी मकानात ऐं महफ़िलात बहराड़ी वारे इलाइक़नि में वेही करे उते विस्कियूं ऐं चर्स ऐं ठरा पीतऊं। छा इहो इस्लाम आहे? जेकॾहिं चार हिते पंहिंजा घर आहिनि उते विच ते कोई मकान हणे ढाला गैर माण्हू अची करे शराब नोशी कनि, भंग पी करे उते वेही घटि वधि ॻाल्हाइनि ऐं शराब पीअण खां पोइ इंसान बाक़ी रहंदो आहे, भंग पीअण खां पोइ इंसान बाक़ी रहंदो आहे। तानो असां ते ईंदो आहे अहले बैत जो नालो बदबूदार किने धप वारे वात सां वरितो वेंदो आहे। इहा मुस्लमान बर्दाश्त करे थो। अज़ीज़ साथियो, इहे जुमला काफ़ी आहिनि त असांजो इस्लाम इन सभिनी गुनाहनि खां, सभिनी ख़ताउनि खां, सभिनी कुदरतनि खां, सभिनी बुग़्ज़ हसद सार जे ॻाल्हियुनि खां पाक ऐं मुनज़्ज़ह ऐं मुबर्रह असां ताईं मुल्क ताईं अवां ताईं पहुतो आहे। इस्लाम जी हिफ़ाज़त करणु, सहाबा अंबिया जी हिफ़ाज़त करणु, अहले बैत जी हिफ़ाज़त करणु तव्हांजो मुंहिंजो कमु आहे। जेके ख़ताऊं रब सहाबा खे माफ़ करे छॾियो उन्हनि खे न छेड़णु ईमान वारे जी निशानी आहे। फितनो फैलाइण ईमान वारे जी न शैतान जी निशानी आहे। अल्लाह कंदो आहे अल्लाह ताला मूंखे अव्हांखे क़ुरान सुन्नत पढ़णु सम्झणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।